मुखा महबूब मिठा विसरे जी नथी वो तुझी मूरत आहे मन में वेठी वो तुझी मूरत आहे मन में वेठी निकरे ही नथी वो तुझी याद मुखा समय सोना वाया स्वीकार करे तब दिलड़ी मुझी कान बली समय सोना वाया स्वीकार करे तब दिलड़ी मुझी कान बली सवा तुझे मुझी हिकड़ी घड़ी वो सवा तुझे मुझी हिकड़ी घड़ी गुजरे ही नथी वो तुझी याद मुखा महबूब मिठा वो तुझी याद मुखा महबूब मिठा विसरे ही नथी वो तुझी मूरत गाल कर कमाल खान तव्हांजो केड़ो मकसद आ जो मुझे पी जे कुल्हे मथा बंदूक रखे मुखे हिते घुरायो अथव ना चर असां तोखे ना ही घुरायो ना ही तू असां वट हली आयो आहीं पर असां तो वट हली आया आहियूं फर्क एडो वडो ना है तहां मूं वट अचो या मां तहां वट अचां तव्हां सिर्फ इहो ॿुधायो त मुंहिंजे पीउ खे छो कैद कयो अथव तव्हां सां मिलण लाइ असांखे मजबूरन इहो कदम खणणो पियो जेकॾहिं असां इहो न कयूं हा त तव्हां सां कॾहिं बि कोन मिलियो हाणे जेकॾहिं इहो कदम खयो अथव त मक़सद बयान कयो असां चाहियूं था त तव्हां सां ठाह कयो तव्हांजे चाहण या न चाहण सां छा थींदो आचर खान असां सां ठाह करण में तव्हांखे कस न लॻंदी ठाह ईअं न आहिनि थींदा कमाल खान सीने जे मथां बंदूक रखे ऐं चओ था त ठाह कर या त गोली हलाईंदासीं विच में अहिड़ो को बि न हो जंहिंखे विहारे तव्हां सां ॻाल्हियूं कजनि इहो तरीक़ो नाहे जो मुंहिंजे पीउ खे कैद में रखे ऐं मूंसां ठाह जूं ॻाल्हियूं करण आया हो उहो बि आज़ाद थी वेंदो जेकॾहिं तव्हांजो इरादो आहे त कमाल खान मां उन्हनि माण्हुनि मां न आहियां जेके बगल में छुरी ऐं हथ में क़ुरान खणी हलंदा आहिनि नहीं वरी मां तुंहिंजे पीउ मूसा खान जहिड़ो आहियां जेको हर वक़्तु सांड्रे जियां रंग बदिलाईंदो रहे थो अहिड़ा कुथा लफ़्ज़ असांखे बि ॻाल्हाइण अचनि था आचर खान सच त चवां थो कमाल खान तव्हां मथां मूंखे को बि एतबार कोन्हे तव्हां भर में विहारे बगल में बंदूक हणण वारनि मंझां आहियो तव्हां सां मुंहिंजो को बि ठाह न थींदो तंहिं करे सुठो अथव त मुंहिंजे पीउ खे आज़ाद करे छॾियो जेकॾहिं ठाह नथा करणु चाहियो त पोइ असां तव्हां सां सौदो करणु चाहियूं था तव्हांजे पीउ जी ज़िंदगी एवज़ असांखे जब्बार जो लाश घुर्जे लाश कमाल खान जब्बार मुंहिंजो बि दुश्मन आहे उनखे अॼु मारियां या सुभाणे पर तव्हां मुंहिंजे पीउ खे कैद में रखे सुठो नाहे कयो आचर खान सुठो कयोसीं या बुरो आचर खान असांखे जेको सम्झ में आयो असां उहो कयोसीं जेकॾहिं पंहिंजे पीउ जी ज़िंदगी चाहीं थो त बस कमाल खान बस जेकॾहिं अॻिते हिकु लफ़्ज़ बि कढियो अथई त तुंहिंजो हितां लाश वेंदो लाश इहा ग़लती न कजांइ जेकॾहिं गोली मूंखे लॻी त हितां ज़िंदा वापसि तूं बि कोन वेंदे पर इत्तेफ़ाक़ सां जेकॾहिं तूं ऐं मां बची वियासीं त तव्हांजो पीउ ज़िंदा कोन बचंदो इन्हीअ करे चवां थो थोरो आहिस्ते ॻाल्हाए आहिस्ते
अतर खान तो एक हफ़्ते जी मोहलत आहे, सिर्फ़ एक हफ़्ते जी। वधीक पाण सियाणो मलाई ॻाल्हि सम्झी वेंदे। सुठो नथो करी कमाल खान, सुठो नथो करी। इहो सौदो तोखे ॾाढो महांगो पवंदो। मां कुछ रोजगार जो बंदोबस्त लिखिया ऐं खाइण पीअण लाइ कुछ वठी अचां। ठीक है बाबा। बाबा मां जंहिंजो भउ हुयो उहो ई थियो, मां उहो ई थियो। आखिर छा थियो बाबा, ॻाल्हि त करे। रेस जो कमदार मोलू आयो ऐं उहो असांखे हिते ॾिसी वियो आहे। पोइ हाणे छा थींदो बाबा? हाणे रेस गाॾी भरे ईंदो ऐं पोइ असांखे तो ॿधी खणी हलंदा। बाबा असां जानवर थोड़ा ई आहियूं जो असांखे ॿधी खणी हलंदा। मां असां हुननि जी नज़रुनि में जानवरनि खां बि बदतर आहियूं। पोइ बाबा छा करणु घुर्जे? अमां हाणे जेतिरो भॼी सघूं था भॼूं था, बाक़ी वधीक मालिक खे जेको मंज़ूर। काॾे हलंदासीं बाबा, काॾे हलंदासीं? पुट मुल्क मौला जो खुटो न आहे, जाते दाणो पाणी नसीब हूंदो उते हली निकिरंदासीं। बस तू रुगो ज़रूरी सामान ॿधी वठ, हलो जल्दी कर। बोतार साईं, गाने को ओथर ते ॻोल्हायां। किथे आहे? बोतार साईं ओथई आहीं, पर घिन कोनी आयां ओथर ते। तूं केले खंबे खणी न आयस? बोतार साईं तुसां ॿुधाइणो ज़रूरी हा, जेकर ओथों घिनावासा तो ॻोठाणे में विड़ पवन हा ऐं खून ख़राबा थी विया ओथर ते। ठीक आहे, तूं वञी गाॾी कढराए त हलूं था। बोतार साईं गाॾी तयार आहे। पोइ हलण जी कयो त किथे हू निकिरी न वञे। बोतार साईं निकिर सी कोन, मूंखे ख़बर ई कान्हे ओथर ते। मोलू को हलण जी कर, जन गणे खे थोड़ी बि खुड़क पइजी असांजे हथनि मां इहे सोरी निकिरी वेंदो।
बाबा साईं मूसा खान ते ॻोठ जे दाख़िल थी चुके आहिनि जेकर हलसूं त तमामु घणा खून ख़राबा थीसी उधर ते मोलू जेको बि थियो न उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं बाबा साईं सम्झण जी कोशिश करो डू हमरा दे आसरे असां सॼे ॻोठ को क्या करे सुं उधर ते हाँ हाकिम खान अॼु जल्दबाज़ी न कयो हाकिम खान मुंहिंजी सलाह वठे त वापसि हलो त सुठो आहे। तव्हां चओ था त मां गहणे खे पंहिंजे हथनि मां ई वञण ॾियां बाबा साईं तुसां को केर पिया खेंदे तुमको वञण ॾियो हलूं ॻोठ हमरा हथ कर आंदे से उधर ते मोलू जेकॾहिं इहो ॻोठ छॾे अॻिते निकिरी वियो त पोइ पीछे तो बाबा उना को ॻोल्हण दले आसान लॻसी उधर ते ठीकु आहे मोलू हींअर वापसि था हलूं हमरा कुझु गॾु करे त मोटी था अचूं अॼु हर हाल में गहणे ऐं राणी खे मूंखे मोटराइणो आहे बाबा साईं ई चित दाना ही आखेंदे न उधर ते बाबा साईं आचर कौन मञींदो कमाल खान आचर जो पी असांजे पिंजरे में बंद आहे ॿ ॾींहं अरडायूं कंदो पोइ पाणे पंहिंजे पेर ते अची वेंदो कमाल खान साईं असांखे पनाह ॾियो साईं असांखे पनाह ॾियो बाबा तव्हीं केरु आहियो कंहिंजे ख़ौफ़ खां हिते आया आहियो साईं मां दिलावर खान जो हारी आहियां ऐं उनजे भाउ हाकिम खान जे ख़ौफ़ खां हिते पहुतो आहियां साईं ओ तव्हां दिलावर खान जा हारी आहियो पर हाकिम खान जी तव्हां सां कहिड़ी दुश्मनी छा चवां बाबा उन हिवान जा तव्हांखे कहिड़ा किस्सा ॿुधायां बाबा हिते तव्हां मूसा खान जी पनाह में आहियो तव्हांजे वार जो नालो बि को हाकिम खान त छा पर उन जा मलाइक बि हिते नथा अची सघनि तव्हां खुली ॻाल्हि कयो त आख़िर मामलो छा आहे छा ॿुधायां साईं छा ॿुधायांव हाकिम खान जूं बुरियूं नज़रूं मुंहिंजी नियाणीअ में हुयूं साईं उनजे ख़ौफ़ खां हिते अची पहुतो आहियां कमीनो कंहिं जाइ जो असां खां बि ॿ हथ मथे वियो जुड़े हुकुम बोतार बाबा हुकुम वञ हवेली जो भर वारो कमरो हिननि खे ख़ाली करे ॾे मोतार बाबा सॼो ॻोठ ख़ाली पियो आहे हवेली में अंदरि कहिड़ी ज़रूरत आहे हिन जे रहण जी शायदि तोखे अॼु पादर न आहिनि लॻा तॾहिं त बाबा साईं जे हर सवाल जो उबतो जवाब थो ॾे सरकार समझी वियुसि सम्झो त कमरो ख़ाली थी वियो अचो बाबा मूंसां वञो बाबा वञो हाणे बेफ़िक्र थी हिते रहो हिते दिलावर खान ऐं हाकिम खान वारा तव्हांखे कुझु बि न करे सघंदा इहो सुठो थियो जो तव्हां हिते आहियो ॿिए हंधि किथे बि तव्हांखे इहे रहण कोन ॾियना जुड़ेल बाबा हिन खे वठी वञो अंदरि महिरबानी साईं महिरबानी तव्हांजी अचो बाबा अचो कमाल खान शायदि रब असां ते महिरबान थियो आहे जो दिलावर खान जा माण्हू बि असां वटि पनाह वठण लाइ पहुची विया बाबा साईं जेकॾहिं इहा छोरी हाकिम खान जी कमज़ोरी आहे त पोइ हाकिम खान सां रांदि खेॾण में मज़ो ईंदो हा कमाल खान इन्हीअ करे त पोड़ो हिते पहुतो आहे छो त हाकिम खान छोरीअ खे हद खां वधीक तंग कयो हूंदो ऐं हू पंहिंजी इज़त बचाइण ख़ातिर हिते पहुता आहिनि कुझु बि हुजे कमाल खान कुझु बि हुजे पर जेको माण्हू पंहिंजी मोहबत जो पैगाम पते थो ॿियनि खे ॾींदो ऐं उन जाई हारी उन चई ज़ुल्म ऐं कहर खां डिॼी असां वटि अची पनाह वठनि इन खां वधीक हुन लाइ कहिड़ी बि वरी बदनामी थींदी हा बाबा साईं हाणे दिलावर खान जी गिचीअ में हथ विझी उन सां ॻाल्हाइण जो मज़ो ईंदो ॻाल्हाइण में
उतार हमारा हथियार नो धरते गालू तैयार है ना? गाड़ियां हथियार नो धरते तुमको हलो बोलो। हलो आकिब खान तूफान का खड़ो क्यों थई? अदा साईं गहणो है तो भजी वञी मूसा खान वटि पनाह वरती अथई। छा गहणो वञी मूसा खान वटि पहुतो? जी अदा साईं जी, ऐं मां वञा थो उनखे वठण जे लाइ। हाकिम खान तोखे ख़बर आहे त तू छा पियो कर वञी? अदा साईं भली कुछ भी थी पए, पर मां अॼु हर हाल में वेंदुसि ऐं ॻाणे खे हिते वठी ईंदुसि। हाकिम खान ही का बारानी रात ना है जो चंद हमरा वठी और तू वनी गणे के वठी दे। मूसा खान को नांग ऐ काई जरूरत ना है तो नहीं पंजे हमरा हन के नांग को डंका ने जी। चुप कर भाई रो। न दा साईं न, जेकर मूसा खान नांग आहे न तो माठ मां भी नथो करे सघां। गहणो असांजो हारी आहे हारी, ऐं असांजा हुंडे पैसा आहिनि। ॾिसां त कीअं थो मूसा खान उनखे रोके सघे। ये जे मूसा खान जे माण्हुनि असां वटि पनाह वरिती आहे ऐं असां उन्हनि माण्हुनि जी हिफ़ाज़त पंहिंजी जान खां बि वधीक कंदासीं, पर उहे माण्हू मूसा खान जे हवाले न कंदासीं। अहिड़ी तरह मूसा खान बि गहणे खे असांजे हवाले न कंदो। अदा साईं हिते जेके माण्हू आया न उहे मूसा खान जा कर्ज़ाई न हा, पर असांजा गहणे ॾे पैसा आहिनि। छा ॿुधाईंदे मूसा खान खे त केतिरा पैसा आहिनि असांजा गहणे ॾे? 1 लख 2 लख 3 4 5 ऐं हू 5 जा 5 लख खणी पंहिंजे मां ते हलंदो ऐं पोइ छा रहंदी इज़त असांजी? ऐं उनजो इहो मक़सदु आहे त असां मूसा खान जे भउ खां हिते वेही रहूं ऐं गहणे खे ईअं छॾे ॾियूं। कंहिं चयो आहे तोखे? कंहिं चयो आहे तोखे त मां ख़ामोश थी वेही रहंदुसि? मञा थो त मां मोहबती माण्हू आहियां, पर हिनजो मक़सदु इहो न आहे त मां पंहिंजे दुश्मन खे छॾे ॾींदुसि। पंहिंजे दुश्मन खे ज़हर करण जी सघ रखां थो। हाकिम खान हाणे तूं ख़ामोश थी वेही रह। मूं हथियार ज़रूर छॾियो आहे, पर हलाइण न आहे विसरियो। हाणे मूसा खान ॼाणे त मां ॼाणा। ॾिसां त केतिरा ॾींहं तूं गहणे खे पंहिंजी पनाह में रखे।